अस्सलाम वालेकुम डियर फ्रेंड्स, मां मुख्तियार अब्बासी आहियां। ही पंहिंजो शाइरी आहे इसहाक समेजो जी, जंहिं पंहिंजो शाइरी कई आहे जेको कुझु ॾींहं अॻु सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जेको आहे सो रिमार्क्स ॾींदे 6 जून वारे धरणे ते जेको आहे सो चयो हो त ही केरु आहिनि जेको पंहिंजो झंडा खणी ऐं पंहिंजो कराची अचनि था ऐं न पुछा न गछा करणु। त उन ते जेको आहे सो इसहाक समेजे जी ही ॾाढी ज़बरदस्त शाइरी आहे। हिन जो तर्जुमो बि उर्दू में थियो आहे, तंहिं करे उहा मां अव्हां जे आॾो जेको आहे सो पेश थो कयां। इसहाक समेजो साहिबु चवे थो त अव्हां ही पुछो पे इहे केरु आहिनि जे झंडनि सां आया समुंडनि ते छाया, ज़माननि जे ऊंदहि खे नओं छिरक बख़्शियो, हवाउनि जे हथनि ते बि ॾीया जलाया, उहे वतन पंहिंजे वतन में कयल ग़ैर आहिनि, अव्हां ही पुछो पे इहे केरु आहिनि। ॿुधायूं था साहिब था बिल्कुलु ॿुधायूं त पहिरें उघाड़े इहे ॿार कंहिंजा, त कंहिंजूं मथनि में मिटी पियल ही माऊं, ही कंहिंजो लुटियल काफ़िलो आहे शहर में, ही बगदाद बगदाद चवंदड़ हवाऊं, करियूं था तारफ़ सभिनी जो करायूं, ही मिटीअ ते मरंदड़ ई महमीर आहिनि, अव्हां ही पुछो पे इहे केरु आहिनि। मिस्र खां बि अॻु में समीरनि खां बि पहिरीं हिननि ई ज़माने खे तहज़ीब आछी, हिननि ई हू कीड़नि जो रेशम संभालियो, हिननि ई ज़माने जी ओघड़ ढकाई, हिननि ई त मलमल जो कपिड़ो ठाहियो, हिननि ई त शहर जो तसवुरु ॾिनो हो, हिननि सुर ऐं संगीत मज़हब बणायो, हिननि मोर पूॼा ऐं पोरियत ढगनि खे मुक़दस बणायो, ऐं मोन दड़ो पिणु हिननि ई हो ठाहियो, न तलवार बरछी न भाला बणाया, हिननि जग सॼे लाइ उजाला बणाया, रुगो छेर ठाही ऐं बोणीडो ठाहियो, ऐं संभारा सां गॾु फ़क़ति रक़्स पीतो, फ़क़ति प्यार ॻायो, ही वेदनि जा ख़ालिक, ही जल जा पुॼारी, हिननि ई ज़माने जी ऊंदहि धिकारी, ही सादा ही मासूम मिटीअ जा माण्हू, बराबरि हिननि जा ॻरा पेर आहिनि, अव्हां ई पुछो पे इहे केरु आहिनि। हिननि जे घरनि खे लॻियूं काल बाहियूं, मज़ारनि ते तकीन ते थियूं हिननि ते चढ़ायूं, ही पट सोन जहिड़ा खसिया विया हिननि खां, मुक़दस पहाड़नि जूं थियूं आहिनि हिन मुक़दस पहाड़नि जूं थियूं हिन कटायूं, ही वारिस नदियुनि जा गटर मां था पीअनि, ही कीड़नि खां बदतर हयाती था जीअनि, खज़ाननि जा मालिक पिननि था बचनि सां, पके ते विया मारिया पुठिया विया कचनि सां, ही मल्हार ॻाइनि ऐं बुख था उपाइनि, मोहबत था पोखनि ऐं दोखा था खाइनि, हिननि सां मुसलसिल थिया अंधेर आहिनि, अव्हां ही पुछो पे इहे केरु आहिनि। न मंगोल तातार सासानी पुछिजो, बिहारी न बर्मी न बंगाली पुछिजो, न कासिम जी औलाद खां को पुछाणो, न अंग्रेज़ जे पुट हिलालीअ खां पुछिजो, बराबरि बिलाशक अव्हीं आहियो मुनसिफ़, सो असली वतन जे ई वालीअ खां पुछिजो, छो तंहिंसां ई इंसाफ़ जा वेर आहिनि, अव्हां ही पुछो पे इहे केरु आहिनि। ही हुई इसहाक समेजो जी जेका सा शाइरी आहे उन जा ख़्याल। उमेद त तव्हां हिन खे गौर सां ॿुधंदा। त हीउ अफ़सोस आहे त जेको चीफ जस्टिस ही रिमार्क्स पेश कया आहिनि त ही केरु आहिनि, तंहिंजो असां ही तारफ़ करायो आहे इसहाक समेजे त इहे केरु आहिनि। महिरबानी, थैंक यू दोस्तो।